पवे दुश्मन इहो सम्झो हूंदो त सिलो पाइज़न जे ज़रिए असां बशीर खान खे मिटीअ मां हवाले करे सुम्हारे छॾियोसीं। दुश्मन इहो सम्झो हूंदो त शहीद मुज़फ़र भुट्टे जहिड़ो हसीन ज़हन बहादुर ज़हन उन जे सीननि में गोलियूं हणी सुम्हारे छॾियोसीं। सिराई कुर्बान खुआवड़ जहिड़ो हिश्मत रखंदड़ नौजवान असांजे लाइ हू जवान हो। उनखे साड़े केमिकल जा पेट्रोल हारे असां ख़तम करे छॾियोसीं। भुल अथव यार। अञा राति बाक़ी नंढा खन जो गुफ़्तो अॼु ख़ुदा जो कसम खणी थो चवां, धरती मां सिंध जो कसम खणी थो चवां। अहिड़ी जुरियत उहे कंदा हुआ न। अॼु तव्हां में बशीर खान आहे, अॼु तव्हां में शहीद मुज़फ़र भुट्टो आहे, सिराई कुर्बान कुहावड़, नूरलाए तुंजो, रूपलो चोलियाणी सिंध जा समूरा शहीद आहिनि। बाक़ी एसपी सिंधिया अलाए जे पंजाबिया अलाए जे हीरा मंडी जो पहचान जी घोरौता आजादी शाह घोरौता आजादी गनियमान के आजाद करो चांडे के आजाद करो दा चांडे के आजाद करो मोहम्मद मीरानी के आजाद करो भाऊ फता चन्ना के गुजारिश कर दोस्तों वनी बारे में पंहिंजो मौक़िफ़ रखनि। 4 मार्च जेका गुज़री हुई शागिर्दनि जो ॾींहुं, उन 4 मार्च वारे ॾींहं ते असां ऐं गनीमान चांडियो सिंध यूनिवर्सिटी में जेको शागिर्दनि जो एहतजाज थियो उन में गॾु हुयासीं। पहिरियों पुलिस उन शागिर्दनि ते जेका लाठी चार्ज कई ऐं शागिर्दनि खे ज़ख़्मी कयो, काफ़ी शागिर्द गिरफ़्तार थिया। उन खां पोइ असां वरी उहो रोड ते अची धारणो हयोसीं ऐं उन खां पोइ पुलिस सां जॾहिं ॻाल्हियूं थियूं त उहे सभु जेके गिरफ़्तार थियल शागिर्द हुआ उहे बि आज़ाद कराया हुआसीं ऐं उन खां पोइ असां उहो पंहिंजो धरणो पुरमन तौर ते ख़तमु कयो हो। दोस्तों हिन जे रियासत में असां रहूं पिया, उन जे कानूननि जी कहिड़ी ॻाल्हि कजे। हर आए ॾींहुं सिंधी क़ौम सां हिकु नओं ज़ुल्म आहे ऐं असांजो कसूर इहो आहे, गनीमान चांडे जो कसूर इहो आहे, सरमन मीरानी जो कसूर इहो आहे, अयूब कांदरे जो कसूर इहो आहे, फतेहरन खोसे जो कसूर इहो आहे, सरोज नुआनी जो कसूर इहो आहे, इंसाफ दाए जो कसूर इहो आहे। असां धरती खे पंहिंजी माउ था सम्झूं ऐं सिंधी क़ौम खे पंहिंजो भाउ ऐं पंहिंजी अमड़ियूं था सम्झूं। असां चऊं था त हीअ धरती असांजी माउ आहे। हिन धरतीअ तां जेको तेल निकिरे थो, हिन धरतीअ तां जेको गैस निकिरे थो, हिन धरतीअ तां जेको कोयलो निकिरे थो ऐं जेको सिंधु दरिया आहे इहो असांजो आहे। पर पंजाब साम्राज्य हमेशह उनजी इहा कोशिशि रही आहे त तेल बि सिंध जो लुटींदो, गैस बि सिंध जो लुटींदो, कोयलो बि सिंध जो लुटींदो ऐं उनजी नज़र हमेशह सिंधु दरिया ते रही आहे। ऐं हमेशह सिंधु दरिया ते कॾहिं कालाबाग डैम, कॾहिं थल केनाल, कॾहिं मुख़्तलिफ़ केनाल ठाहे उन दरिया खे रोकण जा उनखे बंदि वधण जी कोशिशि कई आहे। ऐं असां जेके सिंध जा हिलाली पुट हो, असां उन पंहिंजे वतन जी आज़ादी ऐं ख़ुशहाली पंहिंजे दरिया जी हिफ़ाज़त जे लाइ जॾहिं आवाज़ उथारियूं था त उन पंजाब साम्राज्य खे अख में कंडो थी लॻे थो। गनीमान चांडियो जो बि गुनाह इहो हुयो त उहो हिन धरती खे पंहिंजी माउ सम्झे पियो ऐं हर तक़रीर में हुनजा इहे लफ़्ज़ हुया, वतन माना सिंध, वतन माना पाकिस्तान न, वतन माना सिंध। असांजो वतन सिंध आहे ऐं असांजो वतन ख़तरे में आहे। जंहिं वतन ख़तरे में हूंदो आहे वतन ख़तरे में हूंदो आहे त वतन जे हिलाली पुटनि ते इहो फर्ज़ आइद थींदो आहे त उहे निकिरी पवनि, पंहिंजी क़ौम खे सुजाॻ कनि, पंहिंजी क़ौम में तबलीग कनि ऐं उन्हनि जा इहे ई जथा ठाहे, इहे ई साम्राज्य जा रोड रस्ता ब्लॉक करे उन्हनि खे ॿुधायो त हे वतन असांजो आहे। तव्हां असांखे भली टार्चर सेलनि में बंदि कयो, तव्हां भली असांखे जेलनि में बंदि कयो, पर असां कंहिं बि सूरत में पंहिंजे वतन जी आज़ादी, उनजी ख़ुशहाली ऐं जेके असांजे भाइरनि खे तव्हां जबरी तौर खंभे गुम कयो था, असां कॾहिं बि
असां कॾहिं बि ख़ामोश थी न वेहंदासीं। असां इहे तव्हांजा टार्चर सेल बि सठा आहिनि। असां कई महीना साल इन टार्चर सेलनि में बि गुज़ारियो आहे, असां इन जेलनि में बि गुज़ारियो आहे, पर असांजो तय करे छॾियो आहे त जेसि ताईं हे सिसीअ में साह आहे, पंहिंजे वतन जी आज़ादी, पंहिंजे माण्हुनि जी ख़ुशहाली ऐं पंहिंजे भाइरनि जी आज़ादी जे लाइ असां इहा जदोजहद कंदा रहंदासीं। असां अक़वाम मुतहिदा खां दुनिया जे सुधियल मुल्कनि खां इहा अपील कयूं था त सिंध में जेको लाक़ानूनियत जो राज आहे, जेको ज़रदारी माफ़िया पंजाब साम्राज्य जी दलाली करे असेंबलियुनि में मुकमल तौर ते ख़ामोश वेठा आहिनि, इहो साबित थी चुको आहे त पंजाब साम्राज्य त असांजो दुश्मन आहे, पर सिंध जो जागीरदार वॾेरो MLA MPA उन खां वधीक बेहद ॿियो को थियो आहे न थींदो, जेको हिन हेॾे वॾे ज़ुल्म ते अखियूं खोलियूं ख़ामोश लॻो वेठो आहे। जॾहिं इलेक्शन जो टाइम ईंदो आहे त इहे कंजर असांजे दरनि ते अची पिनंदा आहिनि, असांखे वोट ॾियो, पर जॾहिं असांजा ॿाहिरि खमिजी वञनि था त असांजूं नियाणियूं रोडनि ते वेठियूं आहिनि, पर को हिकिड़ो माण्हू उन अहिवालनि में आवाज़ उथाइण जे लाइ तयारु न आहे। तव्हां ॾिसो पिया त सॼे मुल्क मां अफ़गाननि खे तय जा होका पिया अचनि, पंजाब में मस्जिदुनि में ऐलान पिया थियनि त को बि अफ़गाननि खे किराए ते घर न ॾींदो, को बि किराए ते दुकान न ॾींदो, जेको उन्हनि खे पनाह ॾींदो उन ते केस दाख़िल थींदो। पर सिंध में लखनि जी तादाद में अफ़गानी, पंजाबी, बंगाली, बर्मी आबाद आहिनि ऐं पीपला बेगैरत ख़ामोश लॻा वेठा आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ का कानून साज़ी नथा कनि। असां चऊं था, असां हिन क़ौम खे चऊं था त पंहिंजा दुश्मन सुञाणो। पहिरियों दुश्मन असांजो पंजाब साम्राज्य आहे, त ॿियो दुश्मन असांजो चूंडियल हितां जो पीपलो जेको MLA MP आहे, उहो बि असांजो ओतिरो ई दुश्मन आहे जेको दुश्मन सां भाईवारो लॻो वेठो आहे। असां कंहिं बि साम्राज्य खे अपील न कंदासीं, असां अपील कंदासीं पंहिंजे क़ौम जे नौजवाननि खे, पंहिंजे क़ौम जे शागिर्दनि खे, पंहिंजे क़ौम जे साहिबनि खे, पंहिंजे बाशऊर माण्हुनि खे त अचो हिन धरती ते ॾुखियो वक़्तु आहे। असांजो कल्चर, असांजी सकाफ़त, असांजा वसीला असांखां खोया पिया वञनि, ऐं जेको वतन जी ॻाल्हि करे थो उहे कंहिं अस्पतालुनि मां उन्हनि जे बचनि जे साम्हूं हवा करे खंभे गुम कयो वञे थो। अचो, अॼु मां खंभियो वियुसि, गनीमान खंभियो वियो, सरमन मीरानी खंभियो वियो, सुभाणे तव्हां बि खंभिया वेंदो। इन टार्चर सेलनि में कुझु बि कोन्हे, इहे भाया बुज़दिल अॼु बि असां गॾु हुजनि था। असां इहे टार्चर सेल ॾिसी आया आहियूं, पर तव्हांखे हिमत करणी पवंदी। अमर तव्हां रो त असांजी बि दिलि कमज़ोर न कयो, असां बि तव्हांजा बचा आहियूं। अलाह सां ख़ैर कंदो, अलाह कंदो, गनीमान ख़ैर सां अची वेंदो। पर अफ़सोस आहे त गनीमान जी जेका जदोजहद आहे, उनजी जेको रस्तो आहे उहो बि इहो रस्तो आहे त पाण पंहिंजे वतन जी आज़ादी ख़ुशी हासिल कयो। आख़िर में हिन सभिनी नौजवाननि खे इहो ई अर्ज़ु कंदुसि जेके हिन सोशल मीडिया जे तवसुल सां पंहिंजे घरनि में वेठा ॾिसनि था, उन्हनि खे बि इहो ई अर्ज़ु कंदुसि त मुंहिंजा भाइरो अचो ऐं तव्हां सभु पंहिंजे घरनि में निकिरी अचो। ए आज़ादी, ए आज़ादी, ए आज़ादी, ए आज़ादी, ए आज़ादी, ए आज़ादी, ए
आज़ादी अॼु हिकु हज़ारे थी वियो कंहिं वक़्तु करोड़े ताईं अॼु हिकु हज़ारे थी वियो कंहिं वक़्तु करोड़े ताईं हू सारो सच चई ॾींदा हू सारो सच चई ॾींदा ऐं साहस अहिड़ो साहींदा हू नेत तोखे चाहींदा आज़ादी 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 ही जीअण कहिड़ो जीअणो हू गाहु सदा त लॻाईंदा ही जीअण कहिड़ो जीअणो हू गाहु सदा त लॻाईंदा हू ढोर त नाहिनि नेठ कॾहिं हू ढोर त नाहिनि नेठ कॾहिं ढोर त नाहिनि नेठ कॾहिं हू ॿूथाड़नि खे लाहींदा हू नेठ त तोखे चाहींदा आज़ादी 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 मां चाहियां थो हिन धरतीअ ते को कारो नाणो की न हुजे हिते माण्हू सभु आज़ाद हुजनि को जेल ऐं थाणो की न हुजे मुंहिंजूं भेनरूं अमड़ियूं ऐं हिते मौजूद साईं जीएम सैयद जा पैरोकारो सिंध परस्तो सिंध जा क़ौमी कारकुनो वकीलो आर्टिस्टो ऐं ॿिया सिंधी माण्हू जीए सिंधु देश जीए साईं जीएम सैयद जीए शहीद बशीर खान कुरैशी दोस्तों ऐं साथियो ही को कल पहिरियों कहर नाहे थियो ही ज़ुल्म ही जबर ही ॾाढ ही बर्बरियत उन ॾींहं खां शुरू आहे जॾहिं मेराण यूनिवर्सिटीअ जो प्रोफेसर अशोक ऐं अताउल्ला मेंगल जो पुट बलोचिस्तान मां असदुल्ला मेंगल जेका खंभे गुम कया विया इहा ज़ुल्फ़कार भुट्टे जी हुकूमत हुई ऐं उन ॾींहं खां अॼु जॾहिं ज़रदारी हुकूमत ते वेठो आहे त साॻियो वर्दी गुज़रंदो साॻियो अमल आहे साॻी जारियता साॻी बर्बरियत पर को पुछण लाइ तयारु नाहे को पुछण लाइ तयारु नाहे असां अॼु बि साॻियूं पुराणियूं ॿोलियूं था ॻाल्हायूं त हे मुल्क क़ौमुनि जो क़ैद खानो आहे मां चवां थो क़ौमुनि जो क़ैद खानो न आहे सिंध ग़ुलामीअ जे पाताल में फिटी कई वई असां कैदी न आहियूं असां गुलाम पर गुलामीअ जो बि पाताल में फिटा कया विया असां हिन मुल्क जा शहरी न आहियूं जेकॾहिं असां शहरी हुजूं त खंबिया न वञूं कोर्ट में पेश कयो वञे शहरी हुजूं त असां कराची जे अस्पताल मां जबरी कोर्ट ते गुम कयो वियो आहे एहतजाज असां वकीलनि कयो प्रेस क्लब हैदराबाद में हुते बि ॻाल्हि रखीसीं त मुंहिंजो रियासत पंहिंजे पाण खे एतिरो त कमज़ोर थी चुकी आहे उनजा बुनियाद एतिरा त कमज़ोर थी विया आहिनि जो गनीअमान जेको माण्हू गनीअमान जेको लतीफ़ खे ॿुधाए थो जेको सिंध जे नौजवान खे मोटिवेट करे थो उत्साहे थो गनीअमान जेको ॿुधाए थो त हीउ वतन असांजो आहे हिते वसीला समूरा असांजा आहिनि हिन धरतीअ ते हज हुकमरानी असांजो आहे उन गनीअमान जो जेको ॻाल्हाइणु आहे उन गनीअमान जो जेको भेटाई जी शाइरी पढ़ी उहो बि हिन रियासत खे जेको आहे सो पंहिंजे मथां हमिलो थो नज़र अचे ऐं रियासत पंहिंजे दरअसल हिननि सां मसइलो इहो आहे त हीअ पंहिंजनि तजुर्बनि मां सिखंदा न आहिनि हिननि जेको बंगाल में कयो
इन्हनि जेको बलोचिस्तान में पे कयो हिनमहिल ताईं ही जेको KPK में हींअर कमु था 3 महीननि ताईं सॼो KPK बंदि रहियो, रस्ता बंदि रहिया, उहे रस्ता खोलाए कोन सघिया। बलोचिस्तान में सुख जो साह खणी कोन था सघनि, उते हली कोन था सघनि। सिंध में सूरत हाल इहा आहे त हिते वकील बि दहशतगर्द आहे, हिते प्रोफेसर बि दहशतगर्द आहे, हिते लेखक बि दहशतगर्द आहे। ऐं मज़ेदार ॻाल्हि इहा आहे जेको सिंध जा माण्हू ही सभु जेके दोस्त ॿुधाइनि उहे ॿुधनि त इहो कमु कंहिंजे हथां करायो पियो वञे। हिनमहिल जेका सिंध में हुकूमत आहे उहा कंहिंजी आहे? जेके सॼो ॾींहुं तव्हां ॾिसो जेकॾहिं इस्लामाबाद मां साफ़ ई अफ़वाह थी वियो त उते पीपल्स पार्टी जो जेको सरबराह आहे उहो जल्दी में वञी डोड़ंदो उते पहुतो हुयो त ही नागुमशुदगी थी आहे। पर सिंध में उन्हनि खे मिसिंग पर्सन्स जो मामिलो नज़र कोन थो अचे। सिंध में जेको ही माण्हुनि सां जेको उन्हनि जो रवैयो आहे उहो तव्हां पाण ॾिसो त तव्हांखे ज़ियालक जो दौर ऐं मुशरफ जो दौर माण्हुनि खां निकिरी वेंदो। जेको पीपल्स पार्टी पोयां 15-17 सालनि खां सिंध में जेको रिवाज क़ाइमु कयो आहे। तव्हां कॾहिं ॿुधो आहे ॿिए कंहिं हंधि ते उस्तादनि जे मथां दहशतगर्द UFI? मोरे में तव्हां ॾिठो त छा थियो? पुरमुन हथी ख़ाली शहरी वेठा हुया, उते हुननि जे मथां गोलियूं हलायूं वयूं। अहिड़ी जुरत कोई पंजाब में करे सघनि था? जेको रवैयो हिननि हिते इख़्तियार कयो आहे, माण्हू खंबे उनखे गुम करे छॾिबो ऐं पोइ वरी रियासत ऐं उनजा इदारा तवको इहा था कनि त उहो माण्हुनि जूं हमदर्दियूं हुजनि उन रियासत तरफ़। ईअं त कोन थो थी सघे। हीअ त दरअसल तव्हां नफ़रत जो ॿिज पिया छॾियो। पोयनि 76 सालनि में तव्हांजो पोरियो इहो आहे त तव्हां नफ़रत जो ॿिज पोखींदा रहिया आहियो, उहो वधी हाणे वण थी चुको आहे। हाणे तव्हां ख़ौफ़ज़दा थी विया आहियो। हाणे सॼो ॾींहुं तव्हांखे ख़ौफ़ आहे। असांजी ज़बान मां निकितल लफ़्ज़नि मां बि तव्हांखे ख़ौफ़ आहे। असांजी ज़बान मां निकितल को शेर आहे लतीफ़ जो, उन मां बि तव्हां डिॼो पिया। असांजी ज़बान मां निकितल तंहिंजे करे असीं सम्झूं था त हाणे हिन रियासत वटि अदरवाइज़ को जवाब कोन थो बचे जो कंहिं शहरीअ खां घटि में घटि सिंध जे कंहिं शहरीअ खां इहा उमेद करे उनजी का हमदर्दी उन तरफ़ थींदी जेको असांजे बचनि खे खंबे गुम करे ऐं उन्हनि खे नाहक बंदि कंदो। उन सां असांजी का बि हमदर्दी कोन रहंदी। ऐं हीअ तव्हां नफ़रत जो ॿिज पकड़ियो पिया। दरअसल मां सम्झां थो उहे दुश्मन पाण आहिनि जेके दावाऊं था कनि हिन मुल्क सां मोहबत उन्हनि खे वरी मोहबत आहे ऐं उन मोहबत जे नाले ते माण्हू खंबा, उहे क़तल कबा ऐं सम्झनि था त उन्हनि जा खून उन्हनि खे बख़्शा ॾींदा। हाणे उहो दौर ख़तमु थी चुको आहे। बिलख़ुसूस जेको ही सिंध जो नौजवान तबिको आहे जेको हिन IT जे दौर मां गुज़रे पियो अॼुकल्ह, उहो तव्हांजूं इहे ॻाल्हियूं हाणे कोन बर्दाश्त कंदो। तंहिंजे करे असां हिन पुरमन धरणे में तव्हां सां गॾु आहियूं। कोशिशि कयूं था त सिंध जा जेके वकील दोस्त आहिनि उहे सभु हिन में शामिल थियूं। काफ़ी दोस्त वकील असांजा वेठा बि आहिनि। हूंदासीं ऐं हीउ सॼो जेको कमु कयो वियो आहे उहो कंहिं बि क़िस्म सां कंहिं बि तरीक़े सां न आलमी कानून तहत जस्टिफाइड आहे न तव्हांजे लोकल कानून तहत जस्टिफाइड आहे। दरअसल तव्हांजो इहो अमल रियासत जे तरफ़ां कंहिं बि शहरीअ जी दरअसल रियासत पाण पंहिंजे मुंहं जे मथां पंहिंजे इदारनि जे मथां कारां पई मले। हीअ रियासती इदारा तव्हांजे कब्ज़े में आहे। पुलिस चवे धारे लपया गोलियूं। उन्हनि जो ॾिसो हकीला वठनि असांजो उल्टो इहो हिक वारनि ते का मयार न थिए। साथियों जीअं साईं GM सैयद इन नसीराबाद शहर में मूंखे लॻे थो त अलाए केतिरे वक़्त खां मुसलसिल पाण खबरी इतिजाज में आहियूं। ऐं इहो इतिजाज खंबे गुम कयल सियासी कारकुननि जे लाइ, क़ौमी कारकुननि जे लाइ, माण्हुनि खे सालनि जा साल खंबे गुम करे पोइ असीं ॾिठोसीं त साईं हिदायत जी शिकिल में कीअं उन्हनि जा लाशा ॾिना वञनि था। ख़ैर
पाकिस्तानी रियासत को इन को बेहतर का उम्मीद में नथा रखूं। असांखे ख़बर आहे त दुनिया में ही समूरियूं वायात रियासतूं इन ई तरीक़े सां हलंदियूं आहिनि ऐं पाकिस्तानी रियासत बि उन्हनि जहिड़ी वायात सफ़ाक ऐं बर्बरियत पसंदि आहे। गनी जंहिंजी नंढड़ी अस्पताल में दाख़िल आहे, अॼु उनखे कैनोरा लॻल आहिनि, उनजो समूरो जिस्म उन ब्लड जी थैलियुनि तां लॻो पियो आहे, पर छा आहे त रियासती इदारनि खे इहो महसूसु थो थिए त अल मैमूना हॉस्पिटल में को गनी अची बम फाड़े छॾींदो, को सॼी पाकिस्तानी रियासत हिकु राति में ख़तमु करे छॾींदो। इन करे हू सीरियस कंडीशन में उनजी धीअ जे साम्हूं उनखे खंभे गुम कयो थो वञे। हीअ आहे हिन रियासत जो असुलु चहिरो। सरमद मीराणी जंहिंजा ॿ ॿाहिरि अॻु ई जेलनि ऐं टार्चर सेलनि में, उनखे राति वरी खंभे गुम कयो वियो आहे। महीनो अॻु हितां ई 12 शहर मां फरहान सोडर खे खंभे गुम कयो वियो। अतहर खे उनखां पहिरियां मुसलसिल ते नसीराबाद में हिरासत कयो वियो। ही पाकिस्तानी रियासत जिबरी तौर ते सियासी कारकुननि खे खंभे गुम करे सालनि जा साल इंसानियत सां क़याल उन्हनि जे मथां तशद्दुद करे थो। उन्हनि खे लॻे थो त ही माण्हुनि खे बंदूकनि जे कुंदाक ते, गोलियुनि जे ठकाव ते उन्हनि खां ही मां अॼु ॻाल्हाइण आयो आहियां फ़क़ति ऐं फ़क़ति कॉम्परस्त अॻुवाणनि सां, जेके सर्टिफाइड, जेके चइजे त हिकिड़ा ब्रांडेड कॉम्परस्त अॻुवाणनि के 30 सालनि खां, के 40 सालनि खां, के 25 खां, के 20 खां, के 35 सालनि खां, के 10 ऐं 15 सालनि खां, ऐं उहे पंहिंजनि पार्टियुनि जा या चेयरमैन या सदर या ख़ुदि साख्ता उन्हनि जा धड़ा आहिनि, उन में हू लीडर आहिनि, चङा मुड़ुस आहिनि। ऐं कॉम्परस लीडरनि में उन्हनि सभिनी लीडरनि सां मुखातिबु आहियां जेके आज़ादी पसंदि हुजनि या पार्लियामेंटी सियासत कंदड़ हुजनि। जेकॾहिं उहे कॉम्परस सॾाइनि था, ऐं नाला थो वठां, ऐं मुखातिबु आहियां साईं GM जे पोटे सैयद ज़ैन शाह सां। जलाल शाह खे छॾियूं था, उहो हाणे बीमार आहे वीचारो। ऐं मुखातिबु आहियां बशीर ख़ान कुरैशीअ जे पुटु सनान कुरैशीअ सां, ऐं मुखातिबु आहियां डॉक्टर नियाज़ कालाणी सां, ऐं मुखातिबु आहियां रियाज़ चांडे सां, ऐं मुखातिबु आहियां सूर्य सिंधी सां, ऐं मुखातिबु आहियां ख़ालिक जूणीजे सां, ऐं मुखातिबु आहियां कादिर मक्सीअ सां, ऐं मुखातिबु आहियां अयाज़ लतीफ़ पलीजे सां, ऐं मुखातिबु आहियां ॿिया कहिड़ा कॉम्परस्त आहिनि जंहिंजा अॻुवाण रहिजी विया, नाला रहिजी विया। सभिनी हिकु हिकु कॉम्परस्त जेके पहिरीं सिफ़ जा लीडर आहिनि, ॿी सिफ़ जा न, ॿी कैटेगरी जा न। हा, ही पंहिंजो साईं ख़ैरपुर वारो खमीसाणी साहिबु जेको आहे उहो लीडर कहिड़ो आहे जेको इन खां अलॻि थियो आहे, नालो बि चङो आहे साईं जो, सूर्य सिंधी वारनि खां अलॻि थियो आहे, उनजो नालो विसरी थो वञे, असलम ख़ैरपुरी। ऐं मीर आलम मरी हाणे घर वेठो आहे, उनजो नालो न वठणु घुरिजे। ऐं जेके ॿाहिरि वेठा आहिनि उहे बि उन्हनि जो बि नालो न वठणु घुरिजे। उहे बि हथु खणी विया आहिनि तक़रीबन सफ़दर सरकीअ वांगुरु, के ऐलान करे, के ऐलानियल। हाणे मां इन्हनि सभिनीनि सां सिर्फ़ु मुखातिबु थियण आयो आहियां, मुंहिंजा महबूबो, तव्हां आख़िर कहिड़े मर्ज़ जी दवा आहियो? यानी 30 40 सालनि खां, 2 3 4 ॾहाकनि खां तव्हां लीडर आहियो। तव्हांजी पार्टियुनि जे अंदरि का जमूरियत कोन्हे जो तव्हांजी कुर्सीअ ते को ॿियो माण्हू अची सघे। तव्हां ई सदाईं चेयरमैन, तव्हां ई सदाईं सदर, तव्हां ई सदाईं लीडर, ऐं बिना कंहिं अबे ॾाॾे जी ज़मीन जागीर धंधे कारोबार जे, बिना कंहिं नौकरीअ जे, जीअं असां को मास्तर आहे, को क्लार्क आहे, को दुकानु हलाए थो, को प्राइवेट, को सरकारी जॉब करे थो, न का नौकरी आहे। इन जे बावजूदि तव्हां जूं अणगणियूं मिल्कियतूं, तव्हां सभु अरब खरबपति, अमेरिका, लंडन, UK, पंहिंजो यूरोप ऐं दुबई जा टूर हणो, उते तव्हांजा बिज़नेस आहिनि, हिते तव्हां जूं ज़मीनूं आहिनि, सिंध में जागीरूं आहिनि, सभु ख़बर आहे। ठीकु आहे न, कंहिंखां बि का ॻाल्हि ॻुझी कोन्हे। 21 सदी आहे, 2025 जो ज़मानो आहे। हाणे ठिड़क ठगी बदमाशी न हलंदी, हरामपाई न हलंदी। तव्हांजूं वीगो गाॾियूं घटि में घटि बि तव्हांजी माना सुञे में सुञो लीडर आहे, 2 करोड़ जी गाॾी आहे, न त
1.5 करोड़ खां मथे जी गाॾी आहे जेका जदीद वीगो आहे, अलाए छा हुन जो नालो, रीवो वीवो को चेंज कयो अथऊं अञा का उन खां मथियो मॉडल, उहा तक़रीबन 1.5 करोड़ 1.25 करोड़ खां मथे आहे। उहा गाॾी आहे हिकु वरी अहिड़ियूं 2-3 गाॾियूं गार्डन लाइ आहिनि, हथियारनि जा लाइसेंस आहिनि। हैदराबाद में बंगला आहिनि, कराची में बंगला आहिनि, ठठे में ज़मीनूं आहिनि, लाड़काणे वारे में ज़मीनूं आहिनि, हैदराबाद ऐं ॿियनि शहरनि में गुता था हलनि, बिज़नेस था हलनि, दुबई में होटल आहिनि, लंडन में घर आहिनि, अमेरिका में घर आहिनि। ठीकु आहे, कतई तालुक उनजी, असांखे उन्हनि ते बि एतिराज़ु कोन्हे। छॾियो उन्हनि ॻाल्हियुनि खे, तव्हांखे सभु बख़्शनि माफ़नि, तारीख़ को हिसाबु वठेव त वठेव, असां फ़क़ीर छा हिसाबु वठंदासीं तव्हां, असांखे त ताक़त ई कोन्हे। ऐं फ़क़ीर त पंहिंजो पासो नथो वराए सघां, कंहिंखां हिसाबु छा वठंदो, उहो सिंध जो हिसाबु ॾाढो ॾुखियो कमु आहे। हाणे मां तव्हांखां पुछणु इहो थो चाहियां मुंहिंजा बाबा, त हीउ अमान गनी जेको आहे सो खमिजी वियो आहे, ईअं सवें सिंध जा क़ौमी कारकुन जेॾी महिल बि खमिजी था वञनि, कंहिं ते हमिलो थिए थो, के गिरफ़्तार थियनि था, के खमिजी वञनि था, के शहीद बि थी था वञनि, तव्हां कलाकनि जा कलाक, ॾींहंनि जा ॾींहं गुम आहियो, ऐं के त मुसलसल गुम आहिनि, ऐं कंहिं क़िस्म जो को रद्द अमल, को बयानु, को लाइव अची करे ही दौरु आहे। अॻे हूंदो ज़मानो बाबा तव्हां प्रेस बयानु हलाए छॾियो, ॿिए ॾींहुं 24 कलाकनि खां पोइ अख़बार में ख़बर छपिजे। हाणे त लाइव फेसबुक, सोशल मीडिया, ट्विटर आहे, ॿिया खोड़ जेको आहे जा फेज़ आहिनि सोशल मीडिया जा, पंहिंजो प्लेटफॉर्म आहिनि, जिथे तव्हां लाइव अची करे पंहिंजो मौक़िफ़ रखी सघो था, बयानु ॾेई सघो था। यानी तव्हां खां मज़म्मत नथी थिए। तव्हां जेका सिंध आज़ादु कराई, तव्हां जेका सिंध फतह कई, तव्हां जेको हिन क़ौम जो तारीख़ी तशख़ुस बहाल करायो, तव्हां जेको वसीलनि जी मालिकी कई, तव्हां जेको पंजाब सां झेड़ो करे सिंध खे पटका ॿधाया, उहे दुनिया ॾिठा। टके जो कमु आहे हिकिड़ो मज़म्मत जो, टके जो। यानी कंहिं महिल तव्हां वटि बहानो इहो आहे त फ़लाणो क़ौमी कारकुन असांजी पार्टी जो न आहे, या फ़लाणो क़ौमी कारकुन अहिड़ी हिकु तंज़ीम ऐं तहरीक जो आहे जंहिं ते पाबंदी मढ़ियल आहे, या फ़लाणो जेको आहे क़ौमी कारकुन उहो फ़लाणो ताईं दहशतगर्द आहे। माना बहाना ॻोल्हे तव्हांखे ख़ामोशी इख़्तियार करणी आहे, ऐं पोइ तव्हांखे धंधा कहिड़ा करिणा आहिनि, धंधा करिणा आहिनि तव्हांखे। हाणे उहो छॾियूं था, वरी माण्हू चवंदा त साईं ॾाढो नेगेटिव थी वियो आहे। हाणे मूंखे ॿुधायो त अमान गनी हिकिड़ो पुरअमन नौजवान आहे, ॾाढो सुरीलो, सबा जो, मोतबर बचिड़ो आहे, उनजी सॼी फैमिली कॉम्परस्त आहे। उहो पंहिंजी नियाणियुनि जे इलाज लाइ कराची जी हॉस्पिटल में वेठो हो, उतां दादागीर अची हुनखे खणी विया। तव्हांजा अबा ऐं ॾाॾा जिन जी तव्हां पघार खाओ था, उहे खणी विया। सभिनी खे ख़बर आहे त इहे गुमनाम माण्हू कहिड़ा आहिनि, मिसिंग जेके मिसिंग था कनि असांजे माण्हुनि खे। कैमराऊं ॿिमराऊं भञी उछले इस्पताल जूं सॼो झींगो ढेरी करे विया। कलाकनि जा कलाक गुज़री विया आहिनि। ऐं सम्झां थो त को 4, 5, 6 कलाक अञा मथे गुज़री विया आहिनि। छो त मां मज़दूर बीमार माण्हू आहियां, मूंखे त ॾींहं राति जी ख़बर नथी पए। मां निंड पियो, जीअं उथियो आहियां निंड मां शाम खे कपिड़ा चेंज कराए, पैम्पर वग़ैरह, उनखां पोइ मां ॾिठो आहे त सोशल मीडिया ते इहो बाहि भरी पई, त मां बि पंहिंजो रोल प्ले कयो, पोस्टूं रखियूं। त हाणे इहो अलाए केॾी महिल थियो आहे, अञा त मूंखे इन जी प्रॉपर ख़बर बि न आहे त केतिरा कलाक गुज़री चुका आहिनि। पर अहिड़े दौर में हिकिड़ो कलाक गुज़री वञण बि तमामु वॾो आहे। ख़बर 5 मिंटनि में वायरल थी वञे सोशल मीडिया जे अंदरि, का बि ख़बर नंढी वॾी, 5 मिंट वॾा आहिनि। ऐं इहा तव्हांखे बि ख़बर आहे, असांखे बि ख़बर आहे। पर तव्हां 5, 8, 10 कलाकनि ताईं गुम आहियो। मूंखे ॿुधायो हिन महिल ताईं को वीडियो बयानु या को टेक्स्ट बयानु को आयो हुजे जेको आहे सो सनान ख़ान जो साबित कयो, कादर मक्सी को ॻाल्हायो हुजे, अयाल लतीफ़ अली जो यखी हणंदो सदाईं नौजवाननि खे ॿुधाईंदो त वञी कुकड़ियूं विकिणो फ़लाणो कोई। अड़े बाबा तूं कॉम्परस अॻुवान आहे, तोखां त उहे ॿिया वकील भला जेके कॉम्परस जी दावा बि नथा कनि, हिन महिल उहे वीचारा हैदराबाद ऐं कराची में एहतिजाज में वेठा आहिनि। तूं ठग आहे दिल्लीअ जो। जहिड़ी महिल सिंध ते ॾुखियो ॾींहुं अचे, तूं या एयर कंडीशननि में वेठो आहे, या विस्कियूं थो पीए, या वेठो नौजवाननि खे वेठो जेको आहे सो इहे न हूंदा आहिनि आज़ादु क़ौमुनि जा, जीअं पंजाबनि जा जेको आहे सो इहे फैसिलिटेटर जेको आहे सो इहे मोटिवेटर माण्हू, उहे अची यूनिवर्सिटियुनि में जेको आहे सरकारी ख़िताब ॾींदा आहिनि, जेको आहे सो लेक्चर अची जेको आहे सो भाषण ॾींदा आहिनि त साईं तव्हां फ़लाणे डिपार्टमेंट में वञी पोइ हीअं कयो, पोइ यूरोप वञी तालीम वठी पोइ हीअं कयो, पोइ हीअं। इहो तुंहिंजो धंधो आहे, इहो तुंहिंजो कमु आहे। तूं कॉम्परस अॻुवान आहे न, तुंहिंजो कमु आहे सिंध जी क़ौमी सियासत ते नज़र रखणु न। सियासत तूं ॿिए जनम में कंदे छा? मां त तोखे सिंध जी सियासत कंदे न ॾिठो आहे। तुंहिंजी सिंधियाणियूं कराची में, हैदराबाद में लठियूं खाईंदियूं आहिनि, मरंदियूं आहिनि, शहीद थींदियूं आहिनि। तूं त हूंदो ई कोन्हे, न तुंहिंजे घर जी का न्याणी हूंदी आहे। ठग जो पहिरें नंबर जा, कादर मक्सी ठग आहे पहिरें नंबर जो। सदाईं अमेरिका में वेठो आहे, उनजूं न्याणियूं सभु उते साईं अयाशी था पढ़नि थियूं, उहे ठट टांगर। असांखे उन ते एतिराज़ न आहे। ख़बर अथव त ॿियनि जी न्याणियुनि सां छा थो गुज़रे क़ौम जी, जिन जी तव्हां क़ौमी क़यादत जी दावा था कयो, जिन जी बुनियादनि ते तव्हां कासमाबाद में अरब खरपती थिया हो, ठठे जी ज़मीनूं तव्हां हासिलु कयूं आहिनि।
तव्हांजा अमेरिका में घर किथां आया? यार मां प्रोफेसर आहियां 20 ग्रेड जो, मां अमेरिका मों या दुबई मों या हिन मुल्क खां ॿाहिरि किथे वञी इलाज नथो कराए सघां। 20 ग्रेड जो माण्हू आहियां, सॼी पंहिंजी पेंशन वठां बि मां नथो वञी सघां। तव्हां वटि किथां आयो आहे? ॾींदव हिसाबु? कहिड़ो तव्हां वटि जेको आहे सो सबूत आहे? जेकॾहिं हे एजेंसियूं तव्हां था हथु खणनि ऐं तव्हांजी इंक्वायरी थिए त तव्हां पंहिंजी मिल्कियतूं जस्टिफाई कीअं कंदव? किथां आयूं आहिनि? असांजे अखियुनि जे आॾो तव्हां बसुनि में रुलंदा हुओ, वेगननि में धिका खाईंदा हुओ, ठुल कंदकोट जकाबाद ईंदा हुओ, तव्हांखे चंदो करे ॾींदा हुआसीं त वरी ॿिए ज़िले ॿिए तलके में वेंदा हुयो। सभ जो सभु कंहिंजा कंहिंजा नाला खणो। सभु अरब खरबपती आयो, सभिनी वटि 60-60, 70-70 लख जूं 2-2, 4-4 गाॾियूं आहिनि ऐं 8-8 ज़ाला आहिनि। का हैदराबाद जे बंगले में वेठी आहे, का कराची जे बंगले में वेठी आहे, का काथे। असांखे उन ते बि एतिराज़ न आहे। उहे बंगला किथां आया नथा पुछूं तव्हां खां। ज़मीनूं किथां आयूं? 100 एकड़ ज़मीनूं का मज़ाक आहे? हिन दौर में को माण्हू 1 एकड़ नथो वठी सघे। एकड़ छा, मां सॼी सिंध में को 1 वेसो नथो वठी सघां जिथे मां पंहिंजो जेको आहे को घर ठारायां। तव्हां कहिड़े मर्ज़ जी दवा आयो जो गनी अमान समेत को बि क़ौमी कारकुन खजे थो? तव्हां निंड पिया हो, विस्की पीतियूं, भंग पीतियूं, घर में सुम्हिया पिया हो एयर कंडीशन बंगलनि में। ऐं हिन महिल जंहिं वक़्तु मां ॻाल्हायां थो तव्हां एसिन में आहियो, पंहिंजे बंगलनि में अयाशियूं था कयो, राग था ॿुधो, विस्कियूं था पियो, कचहरियूं था कयो, टहक था ॾियो। ऐं तव्हां ऐं जेके आम जेके क़ौमी कारकुन उहे टाटर सेलनि में अज़ियतुनि में आहिनि। यानी रियासत खे तव्हां खां ख़तरो न आहे, क़ौमी कारकुन खां ख़तरो आहे। उहो कहिड़ी बि पार्टी जो हुजे, मुंहिंजी नज़र में हर पार्टी जो कारकुन क़ौमी कारकुन आहे, भले उहो पलीजिस्ट हुजे, भले उहो कादर मक्सी पार्टी जो हुजे, या कंहिं मुमताज़ भुट्टो जी फेडरेशन कहिड़ी हूंदी तंज़ीम उनजो माण्हू हुजे, या कंहिंजो बि हुजे, आज़ादी पसंदि न बि हुजे। जेको बि सिंध जो सवाइ पीपल्स पार्टी ऐं जेको आहे GDA वारनि जे, जेको बि सिंध जो कारकुन आहे उहो क़ौमी कारकुन आहे। जेको क़ौम परस्त आहे उहो क़ौमी कारकुन आहे। क़ौम जी वसत वॾी हूंदी आहे। उहे सभु रियासत खणे थी, खंभे थी, मारे थी, उन्हनि ते केस, उहे जेको आहे उनजी तज़ीलियत थिए थी। उन्हनि जी न्याणियूं अस्पताल में आहिनि त उतां उन्हनि खे कैमराऊं भञी खंभियो थो वञे। तव्हांखे रियासत छो थी विझे? कासवां जे बंगलनि में तव्हां हिन महिल वेठा आहियो, सचल ॻोठ जे बंगलनि में तव्हां वेठा आहियो, कराची जे बंगलनि में तव्हां वेठा आहियो, दुबई कराची, दुबई अमेरिका लंडन अचो वञो तव्हां ते का पाबंदी कोन्हे। तव्हांजो नालो ECL में नथो अचे। मसइलो छा आहे? ऐं तव्हां मां के त सिंधु देश जी ॻाल्हि बि कनि था, आज़ादी जी ॻाल्हि बि कनि था, के जीअं समाज जा चेयरमैन, के फलाणे जा चेयरमैन, के ढीरे जा चेयरमैन। छा क़ौम सां ड्रामो आहे? छा बदमाशी आहे? बाबा बंदि कयो। या पैसो जाम कमायो थो बि ठीकु आहे, हथ मथे करे हलिया वञो। घटि में घटि सफ़दर सरकी तव्हां खां ईमानदार त आहे, मीर आलम मरी तव्हां खां ईमानदार त आहे। हिकु त हुननि ते का करप्शन ज़ाहिर न थी आहे, ॿी ॻाल्हि इहा त उहो वीचारा हथु खणी घर वेही रहिया, ख़तमु ॻाल्हि। तव्हां माल बि खाओ, तव्हां बदमाशी बि कयो, तव्हां अरब खरबपती बि थियो, तव्हां सॼी दुनिया घुमंदा बि वरितो। तव्हांजो नालो ECL में बि न अचे, हिते बि तव्हां खां का इंक्वायरी न थिए, न नेब तव्हांखे हथु विझे, न FI तव्हांखे हथु विझे, न का ॿी एजेंसी तव्हांखे हथु विझे, न को रेवेन्यू वारा तव्हां ॾे अचनि, न को FBR वारा तव्हां ॾे नोटिस मोकिलनि त बाबा हेॾी मिल्कियत, हेॾा खज़ाना, हेॾियूं जागीरूं, हेॾा बंगला, हेॾा प्लाट, हेॾियूं ज़मीनूं, हेॾो बैंक बैलेंस किथां आयो आहे? कोई तव्हां खां पुछण वारो कोन्हे। असां कोई 20,000 मोकिले थो जेको आहे सो दवा जी मद में, त उन ते FBR जेको आहे सो नोटिस थी मोकिले त प्रोफेसर तो वटि 20,000 जेको आहे सो कैनेडा में छो आया? तव्हां खां को पुछण वारो ई कोन्हे। छो? असां नथा सम्झूं? तव्हांखे सभु शइ नेब आहे सिंधी क़ौम में, सिंध जी क़ौमी तहरीक में अहिड़ी गैरत ई कोन्हे जो उथी कोई तव्हांखे बंदूक हणे, पर घटि में घटि एतिरी गैरत वतन सां, तारीख़ सां, पंहिंजे हयातीअ सां, पंहिंजे शऊर सां निभायो जो कंहिं क़ौमी कारकुन जी मज़म्मत कयो, खंभजण जी, गिरफ़्तार थियण जी। कहिड़ी क़बर चढ़ाईंदव? दुनिया जे अंदरि क़ौमी लीडर पंहिंजी क़ौमुनि खे अज़ाबनि मां कढण लाइ पैदा थींदा आहिनि। तव्हां अज़ाबनि में विझण लाइ पैदा थिया आहियो। तव्हांखे कोई सच चवण वारो कोन्हे। जेको सच चए थो उनजी तव्हां ज़ाती ज़िंदगी ज़हर था कयो। उन्हनि ते पंहिंजा लूसी क़ौमी कारकुन, जेके क़ौमी कारकुन मां न चवंदुसि, जेके तव्हांजा मुरीद क़ौमी कारकुन तव्हांखे मुर्शिद था सम्झनि, उन्हनि खां उन्हनि खे बदतमीज़ियूं करायो था, गारियूं ॾियारियो था, अञा को नथो मिले त हमला करायो था। तारीख़ खां कीअं बचंदव? तारीख़ तव्हांजे मुंहं में मुटंदी बीह करे। तव्हां कहिड़ो रोल था प्ले कयो? सॼी सिंध वई हथनि मां, ख़तमु थी वई। ज़मीनूं वयूं, जागीरूं वयूं, असांजो तेल वियो, गैस वियो, पेट्रोल वियो, पाणी वियो, दरिया वियो, समुंड वियो।
चपे चपे ते हाणे छावणी आहे, चपे चपे ते हाणे गैर सिंधियुनि खे जेको आहे सो 50-50 60-60 एकड़ ज़मीनूं अलाट थी थियनि। तव्हां आयो किथे? सामुंडी पट्टी तव्हां खां सॼी हली वई आहे। होॾां बलोचिस्तान खां वठी हब खां वठी तव्हां शुरू कयो, सरहद आहे सिंध जी आख़िरी हब वटि, उतां खां वठी तव्हां सामुंडी पट्टी जेका बि लॻे थी होॾे हाक्स बे ताईं हलिया वञो, हाक्स बे खां क्यामाड़ी ताईं फिरी अचो, क्यामाड़ी खां तव्हां जेको आहे सॼो इहो क्लिफ्टन वारो पासो फिरी अचो। इहे सॼो पंजाब ने पठाणनि जो आहे। इवन अफ़गानी आहिनि, अफ़गाननि ते 40 लख अफ़गानी त सरकारी अङ अखर मूजिबि आया, पर मुंहिंजी दावा आहे त 50 लख खां वधीक अफ़गानी हुया। निकिता घणा आहिनि? 1 लख अफ़गानी बि न निकितो आहे। ऐं जे निकितो आहे बि त वरी इंटीरियर सिंध में अची रहियो आहे, को नौशहरे में, को ख़ैरपुर में, को सकर में, को काथे तव्हां कहिड़ो अंगूठो पटियो आहे? मूंखे माफ़ु कजो मां इहे लफ़्ज़ इस्तेमालु कंदुसि, बदतमीज़ी बदअख़लाक़ी इस्तेमालु कंदुसि। तव्हां लीडरनि अंगूठो कहिड़ो पटियो आहे? कहिड़ो को हिकिड़ो वॾो धरणो हयो अथव? सभिनी सूबनि मां अफ़गानी निकिरनि था, तव्हां वटि नथा निकिरनि। 50 लख अफ़गानी जेको हिन मुल्क जो ई न आहे, ख़ुदि इस्टेब्लिशमेंट हुनजी मुखालिफ़ आहे। तव्हां किथे नज़र ई नथा अचो। थर जो सॼो गैस वियो, थर जी सॼो कोयलो वियो। सिंध में गैस जूं घणी फील्डियूं आहिनि, सॼे पाकिस्तान जे अंदरि 80% 90% गैस फील्ड सिंध जूं आहिनि। उन्हनि मां सिंध खे अंगूठो थो मिले? छा थो मिले? सिंधी माण्हू रोज़ ख़ुदकुशियूं था कनि, पंहिंजी सॼी आकाइन सूदो ख़ुदकुशियूं था कनि। 2 वेलनि जे लाइ माण्हू मरी विया आहिनि। मिडिल क्लास जा माण्हू बुख था मरनि। लोअर मिडिल क्लास खे त छॾियो, सफ़ा लोअर खे त छॾियो, उहो त इंसानियत जे खाने खां किरी पियो आहे सिंध जे अंदरि। उहा सिंध जेका हज़ारनि सालनि खां दुनिया जी क़ौमुनि खे, फ़क़ीरनि खे, मुजावरनि खे खाराईंदी आई आहे, पालींदी आई आहे, जग जान जे कुतनि ॿिलनि खे। उनजा ॿचिड़ा 2 वेलनि जी मानी जे लाइ हैरान परेशान आहिनि, तव्हांखे ख़बर ई कोन्हे। कराची जे अंदरि किरोड़ जे लॻभॻि सिंधी माण्हू जेके आहिनि वीचारा उहे परेशान आहिनि। सॼी सिंध जे अंदरि 2-2.5 करोड़ माण्हू जेके आहिनि 2 वेलनि जी मानी लाइ परेशान आहिनि। तव्हां हुननि जे लाइ छा था कयो? सिंध जा रोड रस्ता, सिंध जी हिकु हिकु शइ, ही घोटकीअ वारियूं भाण जूं यूरिया फैक्ट्रियूं, फौजी फर्टिलाइज़र, फलाणो धूड़ छाई, हितां बसूं भरिजी थियूं अचनि पंजाब जे माण्हुनि जो। मक़ामी माण्हुनि खे हू रखण लाइ तयारु न आहे। पंजाब जूं डेली बसूं थियूं अचनि, पॉइंटूं डेली उहे रहीमियार खान ऐं सादकाबाद ताईं, सादकाबाद ऐं रहीमियार खान ताईं उन्हनि खे पिक एंड ड्रॉप थियूं कनि। आहे का तव्हां में गैरत त तव्हां हुननि जे लाइ मज़ामत कयो त बाबा घटि में घटि इहे माण्हू त असांजा खणो, इदारा त तव्हांजा आया, कमाई त तव्हांखे आई। सिंध में जेके फौजी शुगर मिलूं आहिनि उन्हनि में मुलाज़िम उन्हनि जा, FW ही हू सभु जेको फौजी हलाए थी पई, सॼा सिंध जा प्लाट जिथे ॾिसे थी उहो सभु प्लाट जेको आहे DH हण बोर्ड DH जो। बहरिया टाउन जे ख़िलाफ़ु तव्हांजी कहिड़ी मूवमेंट ई? छा कयो तव्हां? छो भॼी आया आहियो? लीडर ईअं थींदा आहिनि, बाड़ जा तरा थींदा आहिनि। भॼी आया आहिनि, भॼणा। लतीफ़ खे पढ़ियो अथव? ख़लीफ़े खे पढ़ियो अथव? थुकूं हुजनि तव्हांजे बूथ में, तव्हांखे को चवे नथो सच। तव्हीं सभु तारीख़ जा चने सर आहियो। ऐं तव्हांखे क्लियर लफ़्ज़नि में चवां थो, सुभाणे जी मीडिया अगरि ज़रूरत आहे सिंधी मीडिया में, अख़बारुनि ऐं टीवियुनि में त अॼु मुंहिंजो इहो बयानु हलाइनि त सिंध जी सॼी कॉम्प्रेस क़यादत तारीख़ जी चने सर आहे। हिकिड़ो बि दोदो न आहे, दोदे जो पुट ई न आहे। सभु दल आहियो तव्हां, अरब खरबपति थी विया आहियो। सभु तव्हां जेको आहे सो छा चइबो आहे, पाथारीदार आहियो, रियासत जा साथारी आहियो, सहूलियतकार आहियो तव्हां हुननि जा। अफ़गाननि जा सहूलियतकार आहियो, पंजाबनि जा सहूलियतकार आहियो, पठाणनि जा सहूलियतकार आहियो। सिंध जे वसीलनि जी नीलामीअ में तव्हां हुननि जा सहूलियतकार आहियो। सिंध जे क़ौमी कारकुननि जी गुमशुदगीअ में खंभजण में तव्हां हुननि जा सहूलियतकार आहियो। मां तव्हांखे दावा सां चवां थो, को शर्म को हया, हू आसिफ़ कहिड़ो आहे नून लीग वारो चवंदो आहे, कोई शर्म होती है, कोई हया होती है। तव्हां वटि नकु को स्टील जो ठाराए आया आहियो? ॿुॾी नथा मरो। हिन महिल मूंखे ॾिसो था त ॿुॾी मरो, गिलास पाणी जो खणी हुन में नकु ॿोड़े ॿुॾी मरो। सिंध जा लीडरो सभई ॿुॾी मरो। सभु नाराज़ थियो, सभु मूंखे अचो जी बंदूक हणो, वेठो आहियां सकर में टाउनशिप में, केस करायो, खंभायो मूंखे। तव्हांखे तव्हांजे मथां लानत हुजे तारीख़ जी ऐं कुदरत जी, फितरत जी। 10-10, 20-20, 30-30, 40-40 साल तव्हांखे थी विया आहिनि। टके जो को हिकिड़ो नतीजो न ॾेई सघिया आहियो, हिकिड़ी पॉइंट ते गॾु थी सघिया आहियो। आज़ादी त घणी परे जी ॻाल्हि आहे, तव्हां रुॻो चइनि 5-6 नुक़्तनि ते गॾु नथा थी सघो। सिंध जा कॉम्प्रेस त बाबा अफ़गाननि खे निकाली ॾियो, बाबा सिंधु दरिया जे बचाव लाइ गॾु थियणो आहे, बाबा सिंध जी ज़मीननि जी नीलामी छावणियुनि जे ख़िलाफ़ु गॾु थियणो आहे, बाबा सिंध जे मजमूई तौर ते कंहिं बि माण्हू कॉम्प्रेस कारकुन जे खमजण ते गॾु थियणो आहे।
बाबा सिंध जे वसीलनि ते गॾु थियणो आहे। कोयले जे खे जेको आहे पंजाब शिफ्ट करे पंजाब खे सनअती सरमाएदारी शहर ऐं सूबो ऐं मुल्क बणाइण जे ख़िलाफ़ु गॾु थियणो आहे। समुंड जे जेको आहे धाड़े ते गॾु थियणो आहे, दरिया जे धाड़े ते गॾु थियणो आहे। सिंपल शयूं आहिनि, इन्हनि ते बि गॾु नथा थियो छो त तव्हांखे नानी वेड़े लाइ मथां लाइन मिलियल आहे। ही वतन आहे, ही मश्करी आहे, ही क़ौम आहे, ही आहे छा? हज़ारनि सालनि खां असां तहज़ीबुनि जा मालिक, हज़ारनि सालनि खां असां दुनिया खे हर हिकु शइ ॾिनीसीं, हर हिकु शइ, ॿोली सूरत खती खां वठी रहणु, कपिड़ो पाइणु, ही कपिड़ो पाइणु असां ॾिनोसीं, सिरां, पकियूं सिरां, कचियूं सिरां, सिंगल स्टोरी घर, डबल स्टोरी घर, नालियूं, स्विमिंग पूल, सभु असां सेखारियासीं दुनिया खे। वाशिंगटन DC में असांजूं तहज़ीबूं आहिनि। यूनान मिस्र वारा असां खां सिखी विया, यूनानी फिलासफ़र असांजा शागिर्द, छा छा ॻाल्हायां। अज़ीम सिंधू तहज़ीब जूं सरहदूं वञी इंडोनेशिया खे लॻियूं, श्रीलंका परी पार थी वियूं, इंडिया पार थी वियूं, कश्मीर ताईं लॻियूं, चाइना ताईं लॻियूं असांजी सरहदूं, ईरान जो सीस्तान असांजो, अरबन जूं काफ़ी रियासतूं जेके असांजे सिंध जो हिसो हुयूं, जेके असांखां छॾाइजी वियूं। सुकेड़े जेका हीअ सिंध बीठी आहे, उहा बि तव्हां खां संभारी नथी थिए, उनजी बि तव्हां मालिकी नथा कयो। उमिरियूं तव्हांजूं घणी थियूं आहिनि। कादर मक्सी जी उमिरि घणी आहे, पलीजे जी नंढे जी उमिरि घणी आहे, रियाज़ चांडे जी उमिरि घणी आहे, न्याज़ काराणी जी उमिरि घणी आहे। सभई तव्हां 60+ आहियो। भई 50 खे त मां अची पहुतो आहियां, कलो को ॿार आहियां। तव्हां लीडर हूंदा हुआ, मां तव्हांजो कारकुन हूंदो हुउमि, कमु कंदा हुआसीं गॾु। सभु 60 खां मथे आहियो, के 70, के 65, के 72, के 68। अञा केतिरो जीअंदव? घटि में घटि ग़ुलामीअ जे गद्दारीअ जे आख़िरी ॾींहंनि में सच त ॻाल्हायो क़ौम सां, त हा असां गद्दारी कईसीं, हा असां डिॼी वियासीं, हा असां विकामी वियासीं, हा असां हनी ट्रैप में अची वियासीं, हा असां गोल्ड टेक में अची वियासीं, हा असां वतन सां कई आहे। पर हाणे असां मरण खां अॻु में पाण तां लांताणो हटाइणु चाहियूं था। निकिरी अचो रोडनि ते, वियो न। कलाकनि खां जेका गनी अमान जी अंबड़ अकेली वेठी आहे, उन सां वकील ऐं ॿिया आम कारकुन वेठा आहिनि हैदराबाद जे वाधूवा ते, ऐं तव्हां सभु कासमाबाद में थुकूं था चटियो, निकिरी अची छो था वियो धरणे में? गनी अमान कंहिं जेको आहे सो SLA जो ऐं BLA जो मेंबर हो छा? हथियारबंद वेड़ जो माण्हू हो छा? हलो जस्मम सां तव्हांखे सदाईं इहे हूंदा आहिनि, छॾियो जस्मम खे धूड़ विझो। हिननि कहिड़ी हथियारबंद वेड़ जो ऐलान कयो? अमान गनीअ कहिड़ी हथियारबंद वेड़ जो ऐलान कयो आहे? कराची में सभु वेठा ॿुॾी नथा मरो। कलाक जो पंधु आहे कराची जी कंहिं बि इलाइक़े खां सदर प्रेस क्लब पहुचण ते, उते वकील वेठा आहिनि, उनखे लख शाबसूं हुजनि, क़ौमी कारकुन वेठा आहिनि, को लीडर नथो हुजे। अदीब न मांगे, सिंध जो अदीब न सॼण खे आसिरो, न दुश्मन खे पाओ, तव्हां बि न सॼण खे आसिरो, न दुश्मन खे पाओ। अञा मोहकारो मलींदव क़ौम जो, क़ौमी तहरीक जो, वतन जो, तारीख़ जो। ऐं तारीख़ तव्हांजे मथां ईअं दांगी मलींदी, दांगी। यादि रखिजो मुंहिंजा लफ़्ज़, तव्हां तारीख़ खे ईअं मज़ाक सम्झो आहे। तव्हां सिंध जे माण्हुनि वांगुरु, सिंध जे क़ौमी कारकुननि वांगुरु तव्हां ईअं सम्झो आहे त हीअ बसि ईअं सादो मसइलो आहे, बसि ईअं असां खाई पी ठठ सां मरी वेंदासीं। आगा सिराज दुरानी खां वधीक तव्हां ते थुक ऐं लानतां विझंदी सिंध। अॼु मुंहिंजा लफ़्ज़ यादि रखो, साजिद सुमरो जीअरो हुजे या न हुजे। आगा सिराज दुरानी त सिधो तो पार्लियामानी माण्हू हुयो, सिधो तो पीपल पार्टी जो माण्हू, सिधो तो दलाल हुयो। तव्हां त क़ौम परस्तीअ जे नाले में दलाली था कयो। तारीख़ खां ॾिजो, कुदरत खां ॾिजो, कुदरत जे कानूननि खां ॾिजो, तारीख़ जे कानूननि खां ॾिजो। जॾहिं बि को सिंध जो अहम इशू आहे, जॾहिं बि को क़ौमी काज़ आहे, जॾहिं बि का क़ौमी अहम ॻाल्हि आहे, तव्हां गुम, तव्हां डिसअपियर। कॾहिं 24 कलाकनि खां पोइ, कॾहिं 48 कलाकनि खां पोइ, कॾहिं ॾींहंनि खां पोइ, कॾहिं हफ़्तनि खां पोइ ज़ाहिर थींदव। पोइ को बहाना, को चवंदो मां अमरीका वेठो आहियां, को चवंदो मां दुबई वेठो आहियां, को चवंदो मां लंडन वेठो आहियां, को चवंदो मां यूरोप हुयुसि, को चवंदो मुंहिंजो आंडनि जो ऐं मोकनि जो ऑपरेशन हो। इहे तव्हांखे मौक़ा अहिड़ा थींदा जो तारीख़ जी का मरहम तव्हांखे फट न छुटाए सघंदी। यादि रखो, धरती ऐं वतन सां जिन बि गद्दारी कई आहे न, हज़ारनि सालनि जी तारीख़ असांजे अॻियां आहे। उन्हनि जा लाश गिझुनि ऐं कुतनि चटिया आहिनि। जेकॾहिं तव्हांजा 400-500 माण्हू तव्हांखे अची जेकॾहिं इज़त सां दफ़नाए विया न,
हे मुंहिंजो ॾाढी सही वाइदो आहे, मां जहिड़ो रहम या न, पर मूं जहिड़ा सिंध जा पुट तव्हांखे क़बरुनि मां कढी कुतनि खे गिजुनि खे लाश ॾींदा। ऐं सिंध जा कूड़ो लीडर यादि रखो, तव्हांखे सिंध धरती जी मिटीअ सां हिलाल थियण न ॾींदासीं, समुंड में बि न उछलींदासीं। टकरियुनि ते लकीअ जे पहाड़नि ते तव्हांजा लाश कढी गिजुनि ऐं जेको आहे हुननि खे ॾींदासीं त वञी उहे चटे खाइनि ऐं ख़तमु थी वञो, तव्हां धरतीअ तां उॾी वञो, असांजे समुंड में बि तव्हांजो को हॾो ऐं जुज़ो ऐं को फुड़ो न अचे रत जो। तव्हां सभु हदूं क्रॉस करे छॾियूं आहिनि। को हिकिड़े ॾींहं जो मसइलो थोरई आहे, महीननि जो मसइलो थोरई आहे, सालनि जो मसइलो थोरई आहे, हे ॾहाकनि जो मसइलो आहे। तव्हां ॾहाकनि खां इहा बदमाशी शुरू कई आहे। असांखे ख़बर न आहे तव्हां वटि दौलतूं किथां थियूं अचनि, असांखे ख़बर न आहे। तव्हां हाणे कादर मसीह स्टेटमेंट अचे साईं मुंहिंजो महीने जो 2 लख ख़र्चु आहे। अड़े असां प्रोफेसरनि जी पघार वधि में वधि 3 लख आहे। सॼी उमिरि पढ़ूं था, लिखूं था, MPhil PhD किताब थीसिसूं हणी 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 आख़िर में पघार मैक्सिमम 3 लख आहे। 4 लख वाइस चांसलर जी आहे। तो जो त ॿुधाइण जे लाइ 2 लख ख़र्चा हूं त अञा वधीक हूंदियूं। अचे काथो थो चाचे जीअं वटि छा हुयो असांखे ख़बर न आहे, पली जन वटि छा हुयो असांखे ख़बर न आहे। पली जा ख़ानदानी आहिनि, ज़मींदार आहिनि, ख़ानदानी में मुराद को 1000 एकड़ ज़मीनुनि जा मालिक आहिनि। अॼु साईं पली जो ख़ानदान अरब खरबपति थी वियो आहे। फौजी चावण जा ठीका साईं गुलाम कादर पली जे केॾा मिलनि। उहे MPA MNA खरबे रुपए जी मिल्कियतूं आहिनि, काॾो आयूं आहिनि असांखे ख़बर न आहे। तव्हांजा गुत्ता कींदा हलनि हैदराबाद में, असांखे ख़बर न आहे। दुबई में तव्हांजा कारोबार कींदा हलनि, असांखे ख़बर न आहे। किथां वञी दुबई मां, लंडन मां, अमेरिका मां, पिंडीअ मां, इस्लामाबाद मां वञी ब्रीफ केस भरे था अचो पैसनि जा। ऑनलाइन अकाउंटनि में तव्हांजे पैसा अची कड़क था कनि SMS सां, असांखे सभु ख़बर आहे। पर घटि में घटि एतिरी त कुते वारी थोरी वफ़ात ॾेखारियो। कुतो बि हरी चटींदो आहे न, जंहिंजी उनजे अॻियां पुछलो ॾींदो आहे। तव्हां पुछलो ॾे अची एहतिजाजनि में शरीक थियो।